मेरा पैसा फकीर जो आया लिफ्ट में निकता से न असांखे त हिकिड़ी वेड़ी बुढ़ी हेॾो परियो बीठी वरी उहा बि जेकी ठही आयासीं पर शुक्र जो असांजी गाॾी बीठी तोखे दसियां ॿिए सियाल खे दसियां सभई चयो त असां हलूं था साईं बाबत बहुत आमीन आमीन कर बस सब कराया बस तुसा ना तो हमारे उन्हनि जा अर्ज़ इहे बस मालूम थे पैसा ना आहिनि बीमारी आहे ॿियो कहिड़ो महिरबानी करो ये भलाऊं बीमारियूं दूर थियनि दस्ती बि दूर थिए ॿियो निस्बत में जो मार क्या थो साईं दुनिया से गॾु दीन भी नसीब कर अखलाक नसीब कर गुरुद्वारी नसीब अब हराई न करे जमात सुनी ताजन सां सींगारियल आहे सोना अखलाक धारे नमाज पढ़े कुरान शरीफ पढ़े ज़िक्र शरीफ पढ़न साईं भाषण के तरीक़े ते हलन मुंहिंजा साईं मुंहिंजा मालिक इहो रस्तो अता फरमाए बैतुल्लाह में भी मदीने शरीफ जे साईं खे बि इहे अर्ज़ करे आया मुंहिंजा साईं हिननि ग़रीबनि मिस्किननि जी भारत सॼी उम्मत जी तूं सभिनी जो मालिक आहे सभिनी जो मुंहिंजा साईं जो ऑपरेशन आई ऑपरेशन दूर थिए फ़कीर वीचारा वफ़ात पाए विया उन्हनि ते पंहिंजूं रहमतूं क़बर हशर खे नूर करे सुहिणे नबी जी शफ़ाअत नसीब फरमाए मुंहिंजा मालिक हिननि जा सभई कम सुहिणा करे ॾे कर्ज़ मर्ज़ दूर थियनि हिननि खे बि ॾे कंहिं बि उमिरि ते नौकरियूं हलाल वारियूं हुजनि अखलाक वारियूं हुजनि किरदार वारियूं हुजनि साईं जे तरीक़त वारियूं हुजनि मुंहिंजा साईं असांखे बि सुहिणे रस्ते ते हलाए जंहिंसां सुहिणो नबी हले रस्ते सां हलाए जंहिंसां मिठो मुर्शिद हले सुनत ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जमात सां वरी परे खां पंदिड़ा करे आई आहे गम कर्ज़ मर्ज़ दर्द सभई दूर मोहबत जो सुवाल इश्क जो सुवाल अथई नस्बत जो सुवाल अथई सुहिणे नबी जी सची ग़ुलामी जो सुवाल बस ॿिया दर्द माफ़ कर मुंहिंजा साईं ॿिया दर्द सभई दूर फरमाए मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब जे मोहबत वारो दर्द मुंहिंजो हम गम कर्ज़ मर्ज़ दर्द सभई दूर हेॾा आहिनि मुंहिंजा साईं जमायत ओॾा आहिनि वात ओॾियूं आहिनि अर्ज़ मुंहिंजा साईं सभिनी जा अर्ज़ ॼाणे थो पंहिंजे महबूब जे सदके रऊफ़ रहीम जे सदके रहमत लिल आलमीन जे सदके इहे सभई मामला असांजा सुहिणा करे सभई कमतों जे हवाले अल्लाह बारिक लना फी दीन व दुनिया